जल्ल जलालहू या रहमान या रहीम या करीम रब। ओ मौला अज पंजी रजब इमाम अली नकी अलैहिस्सलाम जे आमद जे दिहाड़े ते एडवोकेट मुजाहिद हुसैन फुलपोटो साईं लख सलवात पढ़ाई। हर महीने जो माहू पहिरियों जुमो साईं जे घर लख सलवात थींदी आहे। ओ मौला लख सलवात जे सदके इमाम अली नकी अलैहिस्सलाम जे सदके एडवोकेट मुजाहिद हुसैन फुलपोटो साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। मुजाहिदन साईं खे साईं जे अम्मा मिठी बाबा अली ॾिनो फुलपोटो साईं खे, वॾेरो ग़ुलाम शबीर फुलपोटो साईं खे, हाजी सनाउल्लाह फुलपोटो साईं खे ऐं साईं मुजाहिदन साईं जे सभिनी भाइरनि भाइटनि खे क़यामत ताईं पुटनि खे आबाद फरमा। मौला मुजाहिद फुलपोटो साईं खे हर मोड़ ते कामयाबी फतेह फतेह ऐं इज़्ज़त अता फरमा। मुंहिंजा रब मुजाहिदन साईं जे जेके बि दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। नबी साईं जो वास्तो थी मुजाहिदन साईं खे हर मोड़ ते कामयाबी अता फरमा। साईं जे रोज़गारनि में ग़ैबी ऐं ज़ाहिरी बरकतूं अता फरमा। असांजे हिन जमायत जे निगरान साईं बाबा अरबाब अली मेतलो साईं खे साईं जे पुटनि बचड़नि अमड़नि न्याणियुनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। गुलाम मोहम्मद सियाल साईं खे साईं जे बचड़नि खे हर मुश्किलात खां बीमारियुनि खां पनाह अता फरमा। आकाश सियाल साईं खे आकाश साईं जे अमड़नि खे न्याणियुनि भाइरनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। फ़कीर फराद हुसैन साईं खे रोज़ी अता फरमा। फरादन साईं खे गंज अता फरमा। गुलज़ार फुलपोटो साईं खे गंज अता फरमा। ग़ुलाम रसूल मंगी साईं जा वेड़ा वसंदा रहनि ऐं मोहम्मद इसाक अब्बासी साईं खे गंज अता फरमा। मुंहिंजा अल्लाह अॼु जे मूंखे एडवोकेट मुजाहिदन खे दुआ जे लाइ चयो फोन ते उन्हनि जा बेड़ा पार फरमा। सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि। इहा दुआ क़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।